आयो मदीने वारो जग खुश थियो वासारो आयो पाक मुझो प्यारो वा आयो पाक मुझो प्यारो वा ओ मुझा अल्लाह करीम नबी सरदार जे आमद जे सदके रबियल अवल जे रहमतुल वारे महीने जे सदके आका जे मीलाद जे सदके अॼो को साईं हाफ़िज़ कमरदीन साईं जो ख़ैर अॼो को आका जो मीलाद उर्स ग़ुलामी पंहिंजी बारगाह में क़बूल व मंज़ूर फरमा। ओ मौला साईं जे सभिनी भाइरनि खे साईं जे सभिनी भाइरनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। हिननि जी रोज़ी रिज़्क़ में ओ मौला बरकतूं अता फरमा। साईं मोहम्मद मुश्क नारे जो साहब खे सेहत वॾी हयाती अता फरमा। ओ मौला ए करीम जे बि अॼु मूंखे दुआ जे लाइ चयो साईं मोहम्मद मुश्क साईं खे दुआउनि जे लाइ चयो उन्हनि जा बच्चा घर आबाद फरमा। ओ मौला मुजीब साईं खे ख़ैर सां बचड़ो ॾिजां ओ मौला महबूब जे सदके या दुआ क़बूल फरमा। ओ मौला जेके भी बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। रब अॼु असां सभिनी जो बेड़ो तार अॼु असां सभिनी जो बेड़ो तार मुंहिंजा रब तोखे वास्तो आहे अमा बतूल सैयदा तैयबा ताहिरा फातिमतो ज़हरा सलामुल्लाह अलैहा जो वास्तो थी मुंहिंजी मदद फरमा। जेके भी नारे जाइन दुआ में शरीक आहिनि सभिनी जी मदद फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी।